सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री के इलेक्ट्रिक के सीईओ ते केस दाख़िल करे संदसि नालो ईसीएल में शामिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना त के इलेक्ट्रिक जो सीईओ नंढो माण्हू कराची जी बिजली बंद करे थो, उनजी एतिरी हिम्मत जो कराची जी बिजली बंद करे हिन खे जेल में बंद करे। हाणे असां ॾिसंदासीं त कराची में ही सभु केरु पियो करे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में कराची में बरसातनि दौरान बिजली जी लोड शेडिंग ऐं करंट लॻण जे वाक़िअनि में फ़ौतगियुनि बाबति केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान लाॻापियल खातनि जा अमलदार अदालतुनि में पेश थिया। अदालत तरफ़ां कराची में बरसातनि दौरान बिजली जी लोड शेडिंग ऐं करंट लॻण सबबि फ़ौतगियुनि ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद के इलेक्ट्रिक जे सीईओ ख़िलाफ़ केस दाख़िल करण ऐं संदसि नालो ईसीएल में शामिल करण जो हुकुम ॾिनो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क ॾींदे चयो त कराची में हिकु ॾींहुं दौरान करंट लॻण सबबि 10 माण्हू फ़ौत थी विया। के इलेक्ट्रिक जे सीईओ जी ज़मानत बि रद्द थियणु घुरिजे। कराची में बरसातनि दौरान करंट लॻण जे वाक़िअनि में फ़ौतगियुनि बाबति सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में ॿुधणी थी। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद कराची में बरसातनि दौरान बिजली जी लोड शेडिंग ऐं करंट लॻण जे वाक़िअनि में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। सीईओ नंढो माण्हू कराची जी बिजली बंद करे थो, हुनजी एतिरी हिम्मत जो कराची जी बिजली बंद करे हुनखे जेल में बंद करे छॾियो। असां था ॾिसूं कराची में केरु थो करे।